अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अॼु को मौज़ू इहो आहे त असांजी कहिड़ी ज़िमेदारी आहे इलेक्शन्स में। हीउ जेको प्रोग्राम आहे कंहिं बि पार्टीअ जे ख़िलाफ़ु कोन्हे, इहो आहे असां इनफ़रादी तौरु असांजे मथां कहिड़ी ज़िमेदारी आहे उन जे बारे में आहे। रब जल जलालहू फरमाए थो, अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। चवे थो त ज़हरल फ़साद फ़िल बर वल बहर, जेकॾहिं कंहिं मुल्क में फ़साद आहे, ख़ुश्कीअ में पाणीअ में फ़साद माना अदुल कोन्हे, इंसाफ़ कोन्हे, साफ़ पाणी कोन्हे, को अमुन कोन्हे, को इहे सभु फ़साद जूं क़िस्मूं आहिनि। चए थो जेकॾहिं इहो ज़ाहिर थिए थो फ़साद धरतीअ ते, बिमा कसबत ऐदी नास, इन जो सबबु आहे माण्हुनि जे पंहिंजे हथनि जा प्रकार। इहो असांखे अज़ाब असांजे पंहिंजनि अमलनि जे करे मिले थो। हाणे मिसाल तौरु हीअ इलेक्शन आहे, तव्हांखे वोट ॾियणो आहे। हिन आयत मां ख़बर पई त जेकॾहिं असां बिरादरीअ जे बुनियाद ते, दॿ जे बुनियाद ते अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾियूं था जिन अॻे कुझु कोन कयो आहे, अहिड़नि माण्हुनि खे वोट ॾियूं था जंहिंजे बारे में आहे त हे पैसा खाई विया आहिनि, ऐं उन जी निशानी आहे त सियासत में अचण खां अॻु में हिननि वटि छा हो ऐं हाणे छा आहे। पहिरीं जेकॾहिं मोटर साइकिल ते घुमंदा त हाणे पेजारो किथां थी अथनि, महिनत सां त कोन थो अची सघे। हाणे जेकॾहिं तव्हां इन्हनि खे वरी वोट ॾींदव त पोइ रड़ियूं न कजो, 5 साल पोइ जेका तव्हां सां हालत थींदी उन जा ज़िमेदार पाण आहियो। क़ुर थो फरमाए, ज़हरल फ़साद फ़िल बर वल बहर, फ़साद बर्पा थिए थो ज़मीन में ऐं ख़ुश्कीअ में पाणीअ में, बिमा कसबत ऐदी नास, छो त इंसाननि जे हथनि जो इहा कमाई आहे। छाजे लाइ? ले यूज़ी कहूं बाद लज़ीन आमिलू, त अलाह चए थो इन्हनि खे इन बदअमालीअ जो मज़ो चखायां, ल अल्लहुम यरजून, त मन सुधरी वञनि त वाक़ई असां अॻे इलेक्शन में ग़लती कई, ग़लति माण्हुनि खे वोट ॾिना, तॾहिं असां सां हालत थी आहे, न इस्पताल में इलाज आहे, न कोर्ट में को अदुल आहे, इंसाफ़ आहे। त अलाह चयो ल अल्लहुम यरजून, मन हिन दफ़े सुधरी वञनि, चए थो मां इन लाइ कंदो आहियां। अॻिते अलाह फरमाए थो, मिनन नास मई यकूल आमन्ना बिल्लाहि व बिल यौमिल आख़िर। चए हे जेके माण्हू ख़ासि तौरु इलेक्शन में बीहनि था, तव्हां त तकीर करे चवंदा बाबा असां अलाह वारा आहियूं ऐं दीनदार आहियूं। अलाह चए थो वमा हुम बि मोमिनीन, इहे मोमिन न आहिनि। युखादियून अल्लाह, इहे अलाह सां ठगी था कनि, वल्लज़ीन आमनू, ऐं नेक माण्हुनि सां बि ठगी था कनि त असां ॾाढा नेक आहियूं, असां हीअ कमु कंदासीं, असां हीअ कमु कंदासीं। वमा यख़दऊन इल्ला अनफुसहुम, इहो इंसाननि सां ठगी कोन था कनि कूड़ हणी, पर हे पंहिंजे पाण सां नुक़सान था पहुचाइनि। वमा यशरून, बेवकुल आहिनि, इन्हनि खे इहा ई ख़बर न आहे त इहा जेका ॻाल्हियूं कनि था, कूड़ियूं कूड़ियूं माण्हुनि खे ॾटा ॾियनि था, इन जो सननि ते नुक़सानु पवंदो। फ़ी कुलूब मर्दुनि, इन्हनि जे दिलनि में मर्ज़ आहे। फ़ज़ादहुम अल्लाहु मर्दा, जीअं नथा सुधरनि त अलाह चए थो अञा इन्हनि जो मर्ज़ मां वधाईंदुसि। वलहुम अज़ाबुन अलीम बिमा कानू यकज़िबून, पोइ इन्हनि खे अज़ाब ॾुखो ईंदड़ मिलंदो जेके अमल कनि था कूड़ हणण जा। पर जेकॾहिं इन्हनि खे वेही चइबो, वइज़ा क़ील लहुम ला तुफ़्सिदू फ़िल अर्द, साईं हाणे छा इन जो तर्जुमो लफ़्ज़ी था त जे हुननि खे वेही सम्झाइबो त साईं इहो मुल्क में फ़साद न कयो, कमकारियूं करायो, ग़रीबनि जी मदद कयो, पाणी ॾियो, रोड ठाहिराए ॾियो, त छा चवंदा? कालू इन्नमा नहुन मुस्लिम, चई बाबा असां इहे सभु कम त असां ई कया आहिनि, माना असां आहियूं ई नेक कम करण वारा, असां ई त कया आहिनि सभु कमु। अलाह फरमाए थो, अला इन्नहुम हुमुल मुफ़्सिदून, हक़ीक़त इहा आहे त सभु फ़सादी आहिनि, वलाकिन ला यशुरून, खे नशो आहे छाजो? पावर जो, तंहिंजे करे हिननि खे सम्झ में नथो अचे त तव्हांजी ड्यूटी कहिड़ी आहे। वइज़ा क़ील लहुम आमिनू कमा आमन नास, पर जे हुननि खे चइबो त साईं भला ॾिसो ॿिया बि त दीनदार माण्हू आहिनि, तव्हां उन्हनि जहिड़ा भला उन्हनि जहिड़ा त थियो। कालू नोमिन कमा आमन सुफ़ा, चई इहे त चरिया आहिनि, इन चरियनि जी ॻाल्हियूं असां सां न कयो। मिसाल तौरु हिनखे को नेक माण्हूअ जो मिसाल ॾिबो, साईं हिकिड़ो फलाणो नेक माण्हू आहे, त छा चवंदा? इहो चरियो आहे, इन चरिये खे छो था चओ? हाणे मिसाल आहे, अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे ॻोठ में
ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ जायुनि ते जंहिंजा घर किरी पिया 400 घर ठाराए ॾिनासीं। असां बि कयो, तंज़ीम इस्लामी ॾिनी। हाणे जेकॾहिं उनखे मिसाल ॾिबो त भई इहे लाखे साहब वारनि हेॾा कम कया आहिनि, मां उते सोलर ॾिना आहिनि, घर पका करे ॾिना आहिनि, अलाए छा छा कंहिंजूं मेहूं मरी वियूं उहे वठी ॾिनियूंसीं। उन्हनि खे जेकॾहिं मिसाल ॾिबो त साईं हू त कमु करे थो त चवंदा बाबा हू छॾो, चरियो आहे, उहो चरियनि वारियूं ॻाल्हियूं न कयो। अला इन हुमुल सुफ़ा, अलाह चए थो चरिया इहे पाण आहिनि, वलाकिन ला यअलमून, पर इन्हनि खे अकुलु कोन्हे को। वाइज़ा लक़ौ लज़ीन आमनू कालू आमना, वरी हिन जी ॿी निशानी आहे त जे तव्हांजे आॾो ईंदा न, तव्हांजे आॾो तकीर कंदा त ॾाढियूं चवंदा अल्हम्दुलिल्लाह असां मुस्लमान आहियूं, तव्हांजी मदद कंदासीं। वाइज़ा खलौ इला शयातीन, ऐं राति जो जॾहिं अकेला पंहिंजे पार्टीअ जे माण्हुनि सां शैताननि सां गॾु थींदा त हू चवंदा आहिनि साईं अॼु त तो हुननि सां हीअ ॻाल्हि करे आई, त छा चवंदा, कालू इन्ना माकुम, चई न बाबा असां पंहिंजे टोले में आहियूं, इन मां न हुन मुस्तहिज़ुन, मां मिड़े हुनखे बेवकूफ़ पे ठाहियो। हीअ आयत आहे न क़ुर जी। हाणे इन जे बावजूदि बि इंसानु न सुधरे त असीं छा था करे सघूं। मखदूम मोहम्मद हाशिम ठठवी चई मां 4000 किताब पढ़िया आहिनि, 4000 किताबनि जी मां स्टडी कई आहे। इन्हनि मां 4 ॻाल्हियूं पसंदि कयमि। कहिड़ियूं? हिकु हीअ त ए मुंहिंजा नफ़्स, ख़ुदा ताला जी इबादत करी त कर, न त उनजो रिज़्क़ न खा। भई तव्हां अलाह जी इबादत नथा कयो, छो था पाणी पियो, तव्हांजो पाणी आहे, छो था मानी खाओ, छो था गोश्त खाओ, न खाओ, छो तो आहे हुनजी प्रॉपर्टी आहे न। जे तव्हां उन जी इहो शयूं नथा सम्झो त न खाओ। ॿियो ही ए मुंहिंजा नफ़्स, जंहिंखां ख़ुदा ताला रोक कई आहे उनखां पासो कर, न त उन मुल्क मां निकिरी वञ। अलाह चए थो कूड़ न ॻाल्हायो, ठगी न कयो, जे नथा मुड़ो त पोइ छो रहिया पिया हो अलाह जी प्रॉपर्टी में, निकिरो ॿाहिरि, अहिड़े हंधि वञो जिथे उहो अलाह न हुजे। टीं ही त मुंहिंजा नफ़्स, जेको अज़ली क़िस्मत खां तोखे पहुचे उन ते सब्र कर, न त को ॿियो ख़ुदा ॻोल्ह जेको तोखे रोज़ी वधाए ॾिए। तव्हांजे नसीब में अलाह ताला रिज़्क़ रखियो आहे, इन ते जेकॾहिं तव्हांखे मज़ो नथो अचे त पोइ हिन अलाह खे छॾे वञो, इंडिया में वञो, किथे मंदरनि ते वञो, उते ॾिसो तव्हांखे उहो अलाह जेकॾहिं मिले ऐं तव्हांखे रिज़्क़ वधाए ॾिए। चौथी ॻाल्हि त मुंहिंजा नफ़्स जे गुनाह जो ख़्यालु करी त अहिड़ी जाइ तलाश कर जिते तोखे ख़ुदा न ॾिसे, न त गुनाह न कर। जे तोखे गुनाह करिणो आहे त अहिड़ी जाइ ॻोल्ह जिते अलाह न ॾिसे। तंहिंजे करे रसूल अलाह जे रसूल फरमायो ला यज़ीद फिल उमिरि इलल बिर। अलाह फरमाए थो त उमिरि वधंदी आहे, उमिरि असांजी फिक्स कान्हे का, उमिरि असांजी डायनामिक इन नेचर आहे। चए थो जेकॾहिं नेकी कंदव त उमिरि में वाधारो थींदो तव्हांजी। मिसाल तौरु तव्हांखे 63 साल में मरणो आहे, पर जीअं जीअं नेकी कंदव त उमिरि वॾी थींदी वेंदी तव्हांजी। अल्हम्दुलिल्लाह। वला यरदुल क़दर इला दुआ। ऐं जेकॾहिं तव्हांजी क़िस्मत में का मुसीबत लिखियलु आहे त दुआ करण सां उहा तव्हांजी क़िस्मत मटिजी थी वञे। माना क़िस्मत बि असांजी फिक्स कान्हे का, जेका असांजे नसीब में शयूं लिखियलूं आहिनि उहे दुआ घुरण सां चेंज थी थियूं वञनि। कंहिं फरमायो? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। माना तव्हां चवंदा न जेको हूंदो नसीब में थींदो ग़लति आहे, उहा शइ तव्हां मॉडिफाए कराए सघो था अलाह खां घुरी। भई इन रजुल ल युहरम रिज़्क़ बि ज़म्ब युसीबहू। ऐं हिकिड़ो इंसानु हराम खाए थो, पंहिंजो रिज़्क़ खे हराम थो करे पंहिंजे लाइ, उनखे मुसीबत थिए थी। छो? कीअं रिज़्क़? हाणे तव्हांखे मां नालो कोन थो खणां, 15 साल अॻु हिकिड़े मां वॾे माण्हूअ गॾु ॼण अरब आहिनि, त छा पियो खाए? जोर जी मानी साग जे पाणी में ॿोड़ी पियो खाए। इहे ई आहिनि न हिन जी ज़िंदगी। रिज़्क़ त उहो आहे जेको इंसानु खाए थो ऐं हज़म करे थो, कपिड़ा पाए चोड़े थो या अलाह जे रस्ते में मोकिले थो। इन खां अलावा प्रॉपर्टी आहे जेको तव्हांजे मरण खां पोइ खणे, ठग खणनि, चोर खणनि, जेको खणे असांखे ख़बर कान्हे। त इहो फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे इहा साॻी हिन जो तर्जुमो मूं वटि पियो आहे त रसूल फरमायो त कोई चीज़ उम्र को नहीं बढ़ा सकती सवाए नेकी के, और कोई चीज़ तकदीर को नहीं टाल सकती सवाए दुआ के, और मर्द अपने गुनाह की वजह से रिज़्क़ से महरूम कर दिया जाता है। जेकॾहिं तव्हां गुनाह कंदव तव्हांजो रिज़्क़ घटिबो, पोइ भली कैश भली केॾो हुजे, असल रिज़्क़ आहे त खाओ छा था, केतिरो था खाओ। इहो अलाह रसूल सल्लम इहो फरमाए थो। हाणे अचूं था वोट ते। रसूल सल्लम फरमायो ला तातिल मखलूफ़ी मासियतिल ख़ालिक़। कंहिं बि इंसान जी असां इताअत न कंदासीं अलाह खे नाराज़ करे। माना जेकॾहिं ठॻु आहे, चोर आहे ऐं मां उनखे वोट ॾियां जॾहिं की अलाह मना कयो आहे, त पोइ अलाह फरमाए थो ला तातिल मखलूक, मखलूक जी इताअत जाइज़ कान्हे फ़ी मासियतिल ख़ालिक़, ख़ालिक़ जे गुनाह में।
इहो जेको तव्हां वोट ॾियो था इहो जाइज़ ई न आहे जेकॾहिं तव्हां ठग खे वोट ॾींदव या बिरादरी जे बुनियाद ते ॾींदव या चओ चवा ते ॾींदव, भली पोइ माण्हू मारे, पोइ भली जेको आहे सो पैसा खाए, पोइ भली रोड न ठाराए, भली पाणी न ॾिए, पोइ उनखे ॾींदव त तव्हां बि उन गुनाह में शामिलु थींदव। तंहिंजे करे अलामा इक़बाल हिकिड़ो शेर चयो आहे, वतन की फ़िक्र कर नादान मुसीबत आने वाली है। जेकॾहिं तव्हां हेल पंहिंजे वोट खे सही न कयो त पोइ इन लाइ कढियो अथई, वतन की फ़िक्र कर नादान मुसीबत आने वाली है, तेरी बर्बादियों के मशवरे में हैं आसमानों में। जेकॾहिं न सुधरंदो त पोइ अलाह वटि जे काइनात में तव्हांजी बर्बादी जा मशवरा पिया थियनि। ज़रा देख उसको जो कुछ हो रहा है होने वाला है। छा पियो थो थिए हींअर, आहे अदुल? तव्हां कोर्ट में तव्हांखे इंसाफ़ मिले थो, तव्हांखे पाणी मिले थो, तव्हांखे पाणी इरीगेशन जो पाणी पुछड़ी वारनि खे मिले थो, थाणे ते इंसाफ़ तव्हांखे मिले थो। ये ख़ामोशी कहाँ तक, पोइ तव्हां चुप करे मुर्दनि वांगुरु ज़िंदगी गुज़ारींदव त पोइ ईअं ई थींदो, पोइ पादर ई पादर। ये ख़ामोशी कहाँ तक लज़्ज़त फ़रियाद पैदा कर। जेकॾहिं तव्हां उथी सही वोट कंदव ऐं पंहिंजे हक़नि जे लाइ एजिटेशन कंदव त उन में लज़्ज़त आहे, उन में मज़ो आहे। ज़मीन पर तो हो और तेरी सदा हो आसमानों में। तव्हां खणी ज़मीन ते आहियो पर तव्हांजो प्रोटेस्ट आसमाननि ते पहुचे। न समझोगे तो मिट जाओगे, हिते हिंदुस्तान लिखियो थी, मां चवां न समझोगे तो मिट जाओगे पाकिस्तान वालो, तुम्हारी दास्तां बि न होगी दास्तानों में। इहा आहे जेकॾहिं तव्हां हेल बि ग़लति इस्तेमालु कयो, भई तव्हांखे बिरादरी जे बुनियाद ते ज़ोरीअ सां चवनि फलाणे खे वोट, ख़बर अथव चोर आहे, वोट खारे अचो, ॿ ठपा हणी अचो, या त वञो ई न जेकॾहिं तव्हांखे कैंडिडेट सही नथो मिले। बाक़ी जे न त पोइ जेको आहे सो इहो ईअं ई थींदो। जेकॾहिं इस्लाम ते अचो था त छा थो चए रसूल वसल्लम, कालमन नेहतर तामन अरबईन यौमन। जेकॾहिं को माण्हू जेको बेसिक फूड आहे, मिसाल तौरु चांवर आहिनि, ज्वार आहे, कणिक आहे, बेसिक फूड जेको असांजो आहे, जेकॾहिं उन्हीअ खे 40 ॾींहं रखे छॾींदो ॿोरियूं भरे त महांगो थिए त मां विकिणंदुसि, त इन जो गुनाह एतिरो आहे जो जेकॾहिं 40 ॾींहं रखण खां सुमत सदक बि लम यकुलो कफ़ारतुन, त 40 ॾींहंनि खां पोइ जेकॾहिं उनखे मुफ़्त में बि विरिहाईंदो न, तॾहिं मुंहिंजो गुनाह घटिबो कोन। तंहिंजे करे इन्हनि शयुनि जी ज़ख़ीरो करणु गुनाह आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़कान उमराकुम ख़ियारकुम, जेके तव्हां चूंडियो था माण्हू, जेकॾहिं इहे भलारा आहिनि, व अग्नियाकुम सुमहाकुम, ऐं तव्हांजा गनी माण्हू सखी आहिनि, व अमूरकुम शूरा बैनकुम, ऐं तव्हांजा सभई फ़ैसिला पाण में मशावरत सां थियनि था, व ज़हरुल अर्द ख़ैरुन लक मिन बतनिहा, त पोइ तव्हांजो हिन धरतीअ ते जेरो रहणु बहितर आहे मरण खां, क़बर में अंदरि वञण खां। व इस्कान उमराकुम शिरारकुम, पर जेकॾहिं तव्हांजा चूंडियल निबाजा ठग चोर राशी आहिनि, व अग्नियाकुम बुखलाउकुम, ऐं तव्हांजा गनी माण्हू जिन वटि अरबे आहिनि, कंजूस आहिनि, कंहिंखे ग़रीब खे इलाज लाइ पैसा कोन ॾींदा, व अमूरकुम इला निसाकुम, ऐं मायूं तव्हांजा फ़ैसिला कंदियूं, बतनुल अर्द ख़ैरुन लकुम मिन ज़हरा, त पोइ इन्हीअ खां ज़मीन जे पेट में वञणु बहितर आहे ज़मीन ते रहण खां, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तंहिंजे करे फरमाए थो, यकूल इब्न आदम, माण्हू चवंदो आहे माली माली, साईं मुंहिंजी प्रॉपर्टी, मुंहिंजा फ्लैट, मुंहिंजा बैंक बैलेंस, त चए थो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हल लक मिन मालिक इल्ला मा अकल फअफनैत, जी तुंहिंजो माल सिर्फ़ु उहो आहे जेको तो खाई हज़म कयो, ओ लबिस तफ़ अबलैत, ऐं उहो माल तुंहिंजो आहे जेके कपिड़ा तो पाए चोड़े छॾिया, ओ त सदक़त अमज़ैत, या अलाह जे रस्ते में ॾिनई, त तुंहिंजी जेको बैंक अकाउंट, असां सभिनी जो बैंक अकाउंट अलाह वटि खुलियल आहे, असां सभिनी जो बैंक अकाउंट उते खुलियल आहे, जेको असीं हिते मथे मोकिलियूं था, कंहिं ग़रीब जी मदद कयूं था त उते एंट्री थिए थी। ऐं कंहिं ग़रीब जी मदद करण जो सभ खां बहितर ज़रिया उनखे पेरनि ते बीहारणु, उन्हनि खे पंहिंजे पेर ते बीहारजे त जीअं पाण कमाइणु लॻे। गाॾो वठी ॾियो, गॾह गाॾो वठी ॾियो, बीमार आहे त इलाजु करायो। फमा सिवा ज़ालिक, बाक़ी इन खां अलावा जेको माल आहे इन 3 शयुनि खां, पोइ ज़ाहिबुन, इहो तव्हांजे कम जो कोन्हे, व तारिकुल लिन्नास, इहो माण्हू लाइ छॾे था वञो। तंहिंजे करे अलाह साईं क़ुर में फरमायो आहे, वक़्तगू फ़ीमा आताक अल्लाहु दारुल आख़िरा, चए थो जेको तव्हांखे मां हिते ॾिनी आहे न शइ, इन खे कन्वर्ट कयो आख़िरत में, छॾे न मरो। ठीकु आहे औलाद खे ॾेई, उन खां पोइ जेको तव्हांजो 1/3 जेकी तव्हांजी प्रॉपर्टी आहे विरहायो, ग़रीबनि खे ॾियो, छॾे न मरो।
मथे मोकिलियो। त इन करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वार्निंग ॾिनी अथई अॼोके हालात लाइ। चए थो अला इनहा सतकून फितनतुन, चई को ज़मानो ईंदो जो बदअमनी ऐं फितनो वधी वेंदो। फ़कुल्त, त हज़रत अली थो पुछेसि मल मखरज मिनहा, चएसि हिन फितने मां जान कीअं छुटंदी। ईअं कोन थो पुछेसि त कहिड़ो फितनो ईंदो, ॾिठव न, हू इलाज था पुछनि। या रसूलल्लाह काल किताबुल्लाह, चई क़ुर खे चंबड़ी पवनि, क़ुर खे माना सां पढ़नि। जेकॾहिं क़ुर खे माना सां पढ़ंदा त इहे हिन फितने खां बची वेंदा। फ़ीह नबअ मन कान क़बलकुम, छो त क़ुर शरीफ़ में अॻियनि माण्हुनि जी क़ौम जूं ख़बरूं आहिनि त छो बर्बादु थिया, के क़ौमूं कीअं फ़ाइदे में वयूं। व ख़बर मां बादकुम, ऐं ईंदड़ हालात बि दुनिया जंहिंजा प्रिंसिपल कानून क़ुर में ॾिनल आहिनि। व हुकुम मां बैनकुम, ऐं तव्हांजे विच में कानून कीअं हले, कीअं तव्हांजा डिस्प्यूट्स उन जो रिज़ोल्यूशन छा थिए क़ुर में आहे। उहा फ़सुल लई सबिल हज़ल, क़ुर हिकिड़ो पथर ते लकीर आहे, पाणीअ ते लकीर नाहे, क़ुर जा हुकुम ईअं आहिनि। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ख़बरदार कयो आहे। इहे जेके माण्हू अची तक़रीरूं कनि था, वॾियूं वॾियूं तक़रीरूं, इहे केरु आहिनि? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जा रजुलान मिनल मशरिक़, इहे जेके ईस्ट में माण्हू रहनि था, ईस्ट में इंडिया, पाकिस्तान, बांग्लादेश, इहे छिता आहिनि ॻाल्हाइण जा। तकीर कंदा, मुकूं हणंदा, तकीर कंदा, माइक भञंदा, इहे ॻाल्हाइण जा छिता आहिनि। इहो हिकिड़ो अहिड़ो माण्हू आयो मदीने में ऐं तकीर कयईं। फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मिनल बयान लसेरा, चई अहिड़े क़िस्म जो जेको तकीर कयो थो इन में जादू आहे। तव्हांजा सभई जेके माण्हू हिते तकीरूं कनि था, जॾहिं पलटा हणी तकीर कनि त सम्झो त हिन वटि जादू आहे। तंहिंजे करे क़ुर पाक में असांखे ख़बरदार कयो आहे अहिड़नि माण्हुनि खां। रब साईं फरमाए थो ब मिनन नास मई युजिबुक कौलहू, चई कहिड़ा इंसाननि जी तकीर तव्हांखे ॾाढी वणे थी, वाह जी ॻाल्हि कयो, वाह 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 वाह। फ़िल हयात दुनिया व युशहिदुल्लाह अला माफ़ी क़ल्बी, लेकिन अल्लाह हुन जे अंदर खे ॼाणे थो। उहो अलदुल ख़िसाम, इहो वॾे में वॾो ठॻ ऐं वॾे में वॾो जेको सो झेड़ेकार आहे। जेको सुठी तकीर करे ऐं तव्हांखे मुतासिर करे, सम्झो त हीउ ठॻ आहे, सम्झो त हीउ ठॻ आहे। ऐं इन जी निशानी आहे व इज़ा तवल्ला, जेकॾहिं हिन खे इक़्तिदार मिलंदो, साफ़िल अर्द, त ज़मीन में ड्रोड़ूं पाईंदो, ले युफ़्सिद फ़ीहा, फ़साद करण जे लाइ, माण्हुनि जा पाणी कढण जे लाइ, माण्हुनि बारिशुनि में कट ॼाणण जे लाइ, त कट ॾे माण्हुनि जा घर वञनि त वरी UN खां पैसा मिलनि त खाई वञो, कंहिंजा घर ठाहिया अथनि। व युहलिकल हर्स, त जीअं ॿनियूं तबाह थियनि, माण्हू जेतिरा मिसकीन थींदा ओतिरो हुननि जे चंबे में ईंदा। जेकॾहिं माण्हुनि खे रोज़गार हूंदो, ॿनियूं सुठियूं हूंदियूं त थी सघे थो हुन जा ॿार इंडिपेंडेंट थी वञनि। युहलिकल हर्स वल नसुल खे बि तबाह कंदो। वल्लाहु ला युहिब्बुल फ़साद, अल्लाह इन अफ़रा तफ़रीअ खे, इन फ़साद खे रब पसंदि कोन थो करे। अल्लाह चाहे थो त मुंहिंजे मुल्क में अमुन अमान हुजे, कानून हुजे ऐं नज़म क़ाइमु थियलु हुजे। तंहिंजे करे अल्लाह फरमाए थो फ़तकुल्लाह, तव्हां अल्लाह खां ॾिजो। अल्लाह खां कीअं ॾिजंदव? जॾहिं तव्हां क़ुर पाक खे तर्जुमे सां पढ़ंदव त अल्लाह छा थो चए। व अतीउनी, ऐं अल्लाह फरमाए थो तव्हां मुंहिंजो चवणु वठो। वला तुतियू अमरल मुसरिफ़ीन, तव्हां इन ठग जेके ठगियूं कनि था इन्हनि जे पोयां न हलो। अल्लज़ीन युफ़्सिदून फ़िल अर्द, ही उहे आहिनि जेके दुनिया ज़मीन ते फ़साद था फैलाइनि, रुश्वतूं खाई ऐं प्रोजेक्टनि जा पैसा खाई। वला युस्लिहून, कॾहिं हिन जे दिलि में इहो कॾहिं फ़िक्र ई कोन्हे त माण्हुनि खे को फ़ाइदो पवे, को इस्लाह कयूं। तंहिंजे करे जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मन रा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदिही, जेकॾहिं तव्हां का बुराई ॾिसो त हथ सां रोकियो। मां तॾहिं चवंदो आहियां त हर ॻोठ में तव्हां गॾिजी पाण में हिकिड़ो चङो मुड़ुसु मुक़ररु कयो ऐं तव्हां उनखे चओ त बाबा हाणे तूं असांजो वॾो आहीं, हाणे असां सां नाइंसाफ़ी थींदी, सभु गॾिजी एजुटेशन कंदासीं। जेकॾहिं असांजे केरु पाणी रोकींदो असां ॿाहिरि निकिरी रोडनि ते बंदि कंदासीं। पर हर ॻोठ में चंद चमचा ज़रूरु हूंदा आहिनि तरड़ा, जेके वरी इन्हनि वॾनि माण्हुनि सां मिलियल हूंदा आहिनि। इन्हनि खां तव्हांखे बचिणो आहे। लेकिन हर ॻोठ में तव्हांखे पंहिंजी यूनियन ठाहिणु खपे, छो त हींअर एजिटेशन करण खां सवाइ को बि हक़ु कोन मिलंदो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन रा मिनकुम मुनकरन फलयुग़य्यिरहु बियदी, जेकॾहिं का बुराई ॾिसो त ताक़त सां रोकियो, डंडे सां रोकियो, पादर हणी रोकियो। असलु इहा आहे। फ़इलम यस्तती, पर जे डरपोक आहियो या तव्हां वटि मैन पावर न आहे, फ़बिलिसानी, त ॿाहिरि निकिरी ॻाल्हायो। हे जेके अचनि था टीवी वारा, हुन ते साफ़ साफ़ ॻाल्हायो, बाबा असांजा तबाह करे छॾियो अथनि, असांजा शहर तबाह आहिनि, असां रोड माशाअल्लाह हींअर मूं ॾिठो आहे त माण्हू ॻाल्हाइनि था, पर इहो तव्हांजी पढ़ियल कढ़ण जी ड्यूटी आहे।
फ़इम लम यसत, पर जे अञा बि ड्रिजणा हो त पोइ इन्हीअ खे दिलि में त बुरो सम्झो। ज़ालिक अज़फ ईमान, इहो कमज़ोर तरीन ईमान जो दर्जो आहे, जो तव्हां वात सां बि नथा चई सघो पर दिलि में त बुरो सम्झो, कमज़ोर ईमान आहे। त इन करे रसूल सलाम फ़रमायो त यू शिक, माना हिन में को शक कोन्हे, ऐं याती अलन्ना ज़माननि, को अहिड़ो टाइम बि अचण वारो आहे इंसाननि ते, ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मू, जो इस्लाम जो रुगो नालो वञी बचंदो, इस्लाम जो नालो बचंदो। वला यबका मिनल क़ुरान इल्ला रस्मू, ऐं क़ुरान मां सिर्फ़ु लफ़्ज़ वञी बचंदा। असांजा 99% माण्हू रुगो तिलावत था कनि, इहो मालूम नथा कनि त अलाह चवे छा थो। हालांकि क़ुरान शरीफ़ जो मतिलबु आहे त अलाह छा थो चवे। हाणे तव्हां जेकॾहिं इहो मालूम ई नथा कयो त अलाह छा थो चवे, त पोइ त माना तव्हांजा रुगो लफ़्ज़ था पढ़ो। इहो ई त रसूल फ़रमायो त ला यबका मिनल क़ुरान इल्ला रस्मू, माना उनजा अखर वञी बचंदा। मसाजिद आमिरतुनि, वही ऐं मस्जिदूं जाम ठाहींदा, वही ख़राबुनि मिनल हुदा, लेकिन उन मस्जिदुनि में हिदायत न हूंदी, छो त फ़िरके वारियत आहे। हो हुनखे गारियूं ॾींदो, हो हुनखे गारियूं ॾींदो। उलमा हुम शरुन मंतहत आदि समा, ऐं उनजा आलिम जेके से वॾे में वॾा शरारती हूंदा, शर हूंदा, ऐं उहे तकीरूं कंदा ज़ोर सां, ऐं वरी कॾहिं कॾहिं माइक खे ईअं उछलाईंदा, रड़ियूं कंदा, त जीअं चमचा जेके वेठा आहिनि वाह वाह कनि, सुभान अल्लाह कनि। हालांकि अलाह ताला क़ुरान में फ़रमायो आहे त अलाह सां जॾहिं ॻाल्हायो त रड़ियूं न कयो, बल्कि आस्ते ॻाल्हायो, पर एतिरो बि आस्ते न ॻाल्हायो जो पोइ सिफ़र आवाज़ बि न ॿुधनि। वक़्तकू बेन ज़ालिक सबीला, माना ॿिन्ही रस्तनि जे विच जो इख़्तियार कयो। त माना जेके माण्हू रड़ियूं था कनि, पोइ चाहे आलिम हुजे, सियासतदान हुजे, माना सम्झो त अलाह ताला इन्हनि माण्हुनि खे लानत थो करे। इहे ठग आहिनि जेके रड़ियूं कनि, जॾहिं रड़ियूं कनि त जीअं असांजी तारीफ़ थिए। तंहिंजे करे तख़रुजुल फितना व फ़ीहिम तऊद, इहे इन्हनि जे करे इंसान में फितनो थींदो ऐं इन में ई वापसि वेंदा। तंहिंजे करे अलाह ताला फ़रमाए थो त अक्सर माण्हू क़ुर खे माना सां पढ़नि ई कोन था। तॾहिं चए थो अम तहसब अन अक्सरहुम यसमून औ यैकिलून, जीअं अक्सरत माण्हू तव्हां सम्झो था त क़ुर ॿुधी ऐं यैकिलून अकुल इख़्तियार कनि था, त छा थो अलाह साईं चए। जेको ईअं नथो करे न, जेको अलाह जी ॻाल्हि पंहिंजी ॿोलीअ में नथो सम्झे, उन बारे में अलाह चए थो इन हुम इल्ला कल अनाम, त इहे इंसान न आहिनि, इहे जानवर आहिनि। छो त 6666 SMS कया आहिनि अलाह साईं असांजे क़ुर पाक में। 6666 आयतूं छा आहिनि, अलाह सां ॻाल्हाए थो, SMS आहिनि। हाणे असां सॼो ॾींहुं मोबाइल ते वेठा टिकटॉक ॾिसूं, ॿिया शयूं ॾिसूं, कॾहिं इहो खोले ॾिसूं था त हीउ जेको रब मूंसां ॻाल्हाए थो छा थो चए। तॾहिं चए थो जेकॾहिं केरु नथो सम्झे त पोइ इन हुम इल्ला कल अनाम, पोइ इहे इंसान न आहिनि, इहे जानवर आहिनि। छो त जानवर छा आहे, ढगी आहे, ढॻो आहे, उहो छा चवंदो, गाह ॾियो, ढगी चवंदी गाह ॾे त खीरु ॾियां, बसि न। इन ॿिनि शयुनि खां अलावा हुन में ॿी का सोच आहे? त जेकॾहिं इंसान थी चए हींअर कमायां थो, पोइ खाईंदुसि, वरी कमायां थो, वरी खाईंदुसि, माना इन चकर खां ॿाहिरि नथो वञे, त इहे जानवर आहिनि। बल हुम अज़ल्लु सबीला, पर अलाह चए थो इहे जानवरनि खां बि किरियल आहिनि। छो त हू त चइनि टंगुनि वारा असली जानवर आहिनि। तूं ॿिनि टंगुनि वारो जो जानवर थींदे त पोइ त तूं उन्हनि खां बि बुछड़ो थिए न, अलाह साईं फ़रमाए थो। मिसाल तौरु हीउ हिकिड़ो रिटायर्ड फ़ौजी हो इंडिया में, इन अन्ना हज़ारा जो नालो। हिन चयो त इंडिया में करप्शन ख़तमु न थींदी, सिर्फ़ु हिकिड़ो ई तरीक़ो आहे। कहिड़ो? चए थो त फॉर एग्ज़ाम्पल इन इंटरव्यूज़ ही हैज़ कॉल्ड फॉर पनिशमेंट लाइक एम्प्यूटेशन एंड पब्लिक हैंगिंग फॉर दोज़ फाउंड गिल्टी ऑफ करप्शन। चए थो त करप्शन तॾहिं ख़तमु जेसिताईं हथु न कटींदो। हाणे ईंदो आहे, क़ुर बि इहा ॻाल्हि थो करे। तव्हां ॿुधायो हेॾी करप्शन आहे, कंहिंजो हथु कटियो आहे? पोइ आलिम छा वेठा कनि? रुगो मस्जिद में वेही चवंदा असीं बरेलवी आहियूं, असीं अहले हदीस आहियूं, असां हीअं आहियूं, असां हूअं आहियूं, बसि इहो कमु आहे हिननि जो। कंहिंजो हथु कटियो आहे? ऐं चए थो या पब्लिक हैंगिंग कयो या उनखे हथु कटियो। वरी चए थो त अॻे चए थो त जेको शराब थो पीए, वन वे ही एंश्योर्स कंप्लायंस इज़ थ्रू पब्लिक लैशिंग ऑफ पीपल हू डिफाई द बैन। जेको शराब पीए इनखे कोड़ा हणो। इस्लाम इहो ई थो चए 80 कोड़ा लॻायो। हीउ हिंदू आहे, इहो थो चए त इहो हल आहे इन बुराइनि जे करे। असांजो छा आहे रवैयो? असां छा था कयूं? तंहिंजे करे मौलाना उबैदुल्ला सिंधी चयो आहे त निज़ाम अदल जी ज़रूरत आहे। चए थो, मां सिंधीअ में तर्जुमो कंदुमि, चए थो झंग जा वण पौधा इन्हनि खे अलाह ताला रिज़्क़ पहुचाए थो। ठीकु आहे, त हू नशो इन मां कनि था, वॾा थियनि था, ऐं वधंदे वधंदे उन जूं शाखूं पाण में चंबड़ी थियूं पवनि। लिहाज़ा उन ज़रूरत हूंदी आहे त को माली हुजे जो उनखे वरी छंडे सिधो करे। ऐं
इहो अदुल इंसाफ़ आहे। हिन मुआशिरे में बि बुराई पैदा थी वञे, हिते अहिड़ी जमायत हुजे जेको इन्हनि खे सिधो करे। वणनि जी बि त छांड थिए थी त इंसान जी बि छांड थींदी। तंहिंजे करे चए थो अॻिते इन मां ज़ाहिर आहे त मुआशिरो इंसान जे क़याम ऐं कवां बका ऐं तरक़ीअ लाइ हिकु निज़ाम अदुल जी ज़रूरत आहे। हू बादशाह जे ज़रिए क़ाइमु थिए या अवामीअ जे ज़रिए या जमूरे जे ज़रिए कीअं बि थिए, पर क़ाइमु थियणु खपे। हाणे जमूरे जे ज़रिए तॾहिं थींदो जॾहिं तव्हां वोट सही कंदव। जेकॾहिं वोट तव्हां सही नथा कयो, बिरादरीअ ते ॾियो था ऐं दॿ ते ॾियो था या पैसनि ते ॾियो था 2000 2500 वठी, त पोइ रोइजो न। 5 साल बाक़ाइदे पादर मिलंदा, 5 साल तव्हांखे साफ़ु पाणी कोन मिलंदो, बीमारियूं तव्हांखे मिलंदियूं, अदुल इंसाफ़ कोन थींदो, कोर्टुनि में निज़ाम कोन मिलंदो, थाणनि में कुटबो। जेकॾहिं तव्हां हींअर पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु न कयो, बाक़ी तव्हांजे हेल अहिड़े माण्हूअ खे वोट ॾियो जेको सम्झो था त नेक शख़्स आहे, त इनशा अल्लाह ताला इन रुॻो सही वोट ॾियण जे करे अलाह जी तव्हांजे मथां रहमत ईंदी ऐं तव्हांजो ज़ाती तौरु अलाह तव्हांजी हिफ़ाज़त कंदो। चए थो त बादशाहत इक़्तिसादियात सियासत जा मालिक ठही वेठा आहिनि। बादशाह माना असां वटि प्राइम मिनिस्टर, वज़ीर ऐं चीफ, इहे उन्हनि आलमनि उन ॿिन्ही में दख़ल ॾियण खां रोके छॾियो आहे। बाबा हिन में दीन जो असांजा वास्तो न आहे, केर बि असांजे दीन जी ॻाल्हि न करे, इला माशा अल्लाह। ऐं बसि असांजा आलिम जेके आहिनि सो कमु छा आहे, निकाह कंदा ऐं मीरास जा फतवा ॾींदा ऐं बाक़ी ज़िंदगीअ जे अमली शयुनि सां असांजे आलिमनि जो तालुक़ु ई कोन्हे त इक़्तिसादियात छा आहे, माण्हुनि सां तकलीफ़ कहिड़ी आहे, उनजो तालुक़ु कोन्हे को। तंहिंजे करे इन्हनि में कुझु न बचियो आहे। तंहिंजे करे रब साईं फरमाए थो अल्लज़ीन तगऊ फिल बिलाद, जेके ज़्यादती कनि था मुल्क में। क़ुर थो चए अल्लज़ीन तगऊ फिल बिलाद, जेके ॾाढा था थियनि हिन दुनिया में, अक्सरू फ़ी हल फ़साद, पोइ इहे फ़साद वधाइनि था, ठगी कंदा, माल खाईंदा, पैसा खाईंदा। पोइ छा थो करे अलाह साईं, पोइ सभु अलैहिम रब्बुक सऊत अज़ाब, पोइ अलाह हणंदो कोड़ा अज़ाब जा उन्हनि ते। इन रब कल बिल मिरसाद, सुभान अल्लाह। अलाह चए थो मां त इंतज़ार में वेठो आहियां त उहा हिकिड़ी लाइन किरास कयो त कुटियां। लफ़्ज़ी त इन रब कबिल मिरसाद, अलाह त ताड़ में वेठो आहे त जेकॾहिं उहो लाइन क्रॉस कनि त सटियान, ऐं सटे त पए थो। ॾिसो त छा थो थिए, मींहुं थो वसे त ॿोॾूं अची थियूं वञनि, इहो अलाह जो कोड़ो आहे। फ़अमल इंसान इज़ा मबतलाह रबू, अलाह ताला आज़माइश ख़ातिर कंहिं इंसान खे फ़अकरम हू व नाम हू, नेमतूं ॾिए थो, इज़त ॾिएसि थो, पैसो ॾिएसि थो, फ़यकूल रबी अकरमन, त पोइ चए थो हाय हाय अलाह साईं भलाई मूंसां कई आहे, पोइ निमाज़ बि पढ़ंदो, कंहिंजी मदद बि कंदो। व इज़ा मबतलाह व क़दर रिज़्क़ु, पर वरी आज़माइश तौरु हुनखे तंगी ॾींदो रिज़्क़ में, फ़यकूल रबी अहानन, चवंदो है अलाह साईं बेइज़ती करे छॾी मुंहिंजी, अलाह मूंसां बेइज़ती करे छॾी। रब चए थो इनजो रीज़न छा आहे, छो मां तव्हांखे आज़माइश ॾियां थो ॾुखियाई वारी, छाजे लाइ? कल्ला बल्ला तुकरीमून अल यतीम, छो इन्हीअ लाइ त तव्हां कॾहिं यतीम जी बरवोर लथी आहे, लथी अथव, आहे न यतीम। यतीम उनखे जॻो 12 सालनि खां घटि हुजे, पीउ मरी वियो हुजेसि। अल्हम्दुलिल्लाह मां हिते जॾहिं तकीर कई त छा चइनि 5 सालनि खां 120 यतीमनि खे असां 1000 रुपया पर मंथ मोकिलियूं पिया था, ऐं मां कोन थो मोकिलियां, इहे तव्हां जा ई माण्हू आहे जिन असांखे चयो अथसीं मां मोकिलींदुसि। असां उन माण्हूअ खे उन यतीम जी एड्रेस ॾिनी आहे, उहे पाण था मोकिलिनि। मूं वटि रुॻो 15 ॿारनि जो आहे जेके मां 15 मोकिलियां थो, छाकाणि त मुंहिंजे भाउ जेको आहे सऊदी में, उहो 5 यतीम उन खयां आहिनि, 10 मां थो मोकिलियां, बाक़ी जेके 120 माण्हू था मोकिलिनि, फैमिलियूं थियूं मोकिलिनि। इहो थो क़ुर चवे कल्ला बल्ला तुकरीमून अल यतीम, जेके तव्हां यतीम जो इकराम कोन था कयो, वला तहादून अला तामिल मिसकीन, ग़रीबनि जे खाधे जो फ़िक्री कोन था कयो। लेकिन खाधे जो मतिलबु न आहे त देगियूं लाहियो, देगियुनि लाहिण सां कुझु कोन थींदो। ताम जो मतिलबु माण्हुनि खे पेरनि ते बीहारियो, माण्हुनि खे अहिड़ो ॾियो जो पंहिंजे पेरनि ते पाण बीह वञे। जेकॾहिं कुझु न अथसि त गॾु गाॾो वठी ॾियोसि या रिक्शो वठी ॾियोसि, अहिड़े नमूने सां। व ताकुलून तुरास अकल लमा, ऐं बाक़ी तव्हां माल जेको तव्हांखे मिलियो आहे न वॿनि ॾाॾनि जो या जेको रिश्वत मां ओ पेटू भरे पिया था खाओ। व तुहिबून अल माल हुबन जमा, ऐं रुॻो हर वक़्तु था चओ त अञा गॾु कयां, अञा गॾु कयां, अञा। उन जे करे अलाह फरमाए थो त इहे पाद रखंदा। हा लेकिन हिते आहे न, केरु बि कंहिंजो बि हुजे न, तुहिबून माल हुबन जमा, पंहिंजो बि कमायल माल जेकॾहिं ग़रीबनि खे नथा ॾियनि, ॻाल्हि साॻी आहे। अलाह ताला खां मां दुआ घुरां थो त हीउ जेको मूं अॼु तव्हांखे दर्स ॾिनो आहे, अलाह कंदो तव्हां ते असरु पवंदो, ऐं जे अॼु बि तव्हां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु ऐं पंहिंजे ख़ानदान जे वोट जो पंहिंजे ॻोठ जे माण्हुनि खे न सम्झायो, पोइ रोइजो न, पोइ इहो थींदो तव्हां सां, पोइ इहो तव्हां सां थींदो, ऐं पोइ अलाह बि तव्हां सां नाराज़ थींदो। तॾहिं कंहिं ठग खे, कंहिं रशीअ खे ॾिसो त छा हुन पहिरीं छा हो, हाणे छा अथसि, अहिड़े माण्हू खे कतई वञो। मां कंहिं हिकिड़ी पार्टी जी ॻाल्हि कोन थो कयां, मां जनरल हिते ॻाल्हि कई आहे।
सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलामु अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।